अज बाबा अजीत सिंह उन्हीं 10 लख जी फौज जे सामू बगैर के शस्त्र बीठा हुआ। एकदम सा मुल्क ये मो आवाज आई, हे गुरु गोबिंद सिंह महाराज जो वडो साहिबजादो आ, याद रखजो जिंदा वापस न वने। जड़ी माल आवाज आई साध संगत जी, सामो वैरी हुजे, अगो हिकड़ो बगैर के शस्त्र जे बगैर के कृपान जे बीठो हुजे, तो को जुल्म ढाइण वारन ज़ालमन कोई तरस न खादो हुयो बाबा अजीत सिंह जे मथो। इतिहास लिखे तो हिकदम सा अल्लाह केतरा तीर, अल्लाह केतरा नेजा, अल्लाह केतरियूं कृपाना हिकदम सा बाबा अजीत सिंह ते वार करण शुरू करे छजा। सजो शरीर बाबा अजीत सिंह जो जख्मी थी वियो। इतिहास लिखे तो 392 तीर बाबा अजीत सिंह जी छाती में लगाइन, छन्नी छन्नी थी वियो सीनो। जड़ी माल बाबा अजीत सिंह हेठ किरिया शहीद थिया, गुरु गोबिंद सिंह महाराज मथो ममटी ते भी जयकारो छजो, बोले सोनेहाल श्री अकाल। ममटी तो भी गुरु गोबिंद सिंह महाराज जयकारो छजो। पुत्र शहीद थे, पुत्र जो सीनो छन्नी छन्नी थे, प्यू मथो भी जयकारा छड़े और चे शाबाश पिसर, बेटा शाबाश शाबाश पिसर, खूब दलेरी से लड़े हो भी क्यों ना गोविंद के फर्जंद बड़े हो। बाबा अजीत सिंह किरिया सतगुरु जो जिसकी वस्त तिस आगे राखे, प्रभ की आज्ञा माने माथे, उसते चौगुन करे निहाल, नानक साहिब सदा दयाल। जड़ी मार ममटी तो हेठ लथा, इतरे में बाबा जुझार सिंह उठी आया, हाथ जोड़े चेंदा गुरु पिता, भाई से बिछड़ कर हमें जीना नहीं आता, खाना नहीं पीना नहीं सोना नहीं भाता। पातशाह गड खेड्या पलियाऊं, गड वडा थियाऊं, ता कपड़ा भी के जड़ा वठी दींदा होयव। दाता अज बाबा अजीत सिंह असां को अग वयानी, काथे गुरु तेग बहादुर साहिब सां मुलाकात अग न करेन वनी, असां खे भी ॾाॾे वटि मोकिलियो। बाबा जुझार सिंह जी वेनती ॿुधी हिकदम सां ॼण चमकौर जी घड़ी भी कंभण लगी। भाई दया सिंह चेंदा दाता हाणे तरस कर, नंढड़ा लाल तुझा काथे नी कुछ खबर ना है, मिलदा अलाए न मिलदा। बाबा अजीत सिंह भी शहीद थी विया, यो हिकड़ो लाल तो वट बचो आ, इनखे त निशानी तौर रखी छड़ पाण वट। गुरु गोबिंद सिंह महाराज चेंदा बाबा जुझार सिंह ज तांजी मां हुजे आ न, तांगे हथन सां तैयार करे घोड़ी ते चाढ़े आ, अज असां भी तांगे हथन सां तैयार करे मौत रानी सां परणाइण लाइ मोकिलदासीं। हथन सां सतगुरु तैयार कयो बाबा जुझार सिंह के, शस्त्र पाता आहिनि, वस्त्र पाता आहिनि, तैयार करे मथे ते हथ रखी चेंदा लो जाओ सिधारो तुम्हें अल्लाह को सौंपा, मर जाओ या मारो तुम्हें अल्लाह को सौंपा, रब को ना विसारो तुम्हें अल्लाह को सौंपा, सिक्खी को भारो तुम्हें अल्लाह को सौंपा। सतगुरु चेंदा बाबा जुझार सिंह वंजण लगा, सतगुरु आवाज ॾिनी, बेटा तुम ही हो पंथ के बेड़े के खवैया, सिर भेंट करो ताके चले धर्म की नैया, ले दे के तुम ही थे मेरे गुलशन के बकैया, लो जाओ राह तकते हैं खुल्द में भैया। ओ दुनिया जो केड़ो पियो आ, हर पियो चवंदो आ मुंहिंजो पुटु वॾो थी डॉक्टर थींदो, मुंहिंजो पुटु वॾो थी इंजीनियर थींदो, मुंहिंजो पुटु वॾो थी सियासतदान थींदो, मुंहिंजो पुटु वॾो थी वकील बणबो, वॾो अफसर बणबो। वाहिद गुरु गोविंद सिंह महाराज की ख्वाहिश हुई, चेंदा ख्वाहिश है तुम्हें तेग चलाते हुए देखें, हम आंख से बर्छी तुम्हें खाते हुए देखें, ताकि अखिन सा ॾिसूं बर्छी खाईंदे। आवाज ॾेई चेंदा बाबा जुझार सिंह तव्हांजो कद नंढड़ो आ, 14 सालन जी उमिरि आ, वञण लॻाओ, कोशिश कजो भा जी लाश को 4 कदम अगते थी शहीद थियो, पर एक कम कजो जेड़ी माल तीर लगन न, एक दफो मुंह असां ॾे जरूर कजो, असां ॾिसण चाहियूं था तव्हांजी छाती में तीर केतरा लगाइन, केतरा तीर तव्हांजी छाती में दुश्मन हया आहिनि। तीरन जी छां में बाबा जुझार सिंह खे चमकौर जी घड़ी को ॿाहिरि मोकिलियो आहे गुरु गोबिंद सिंह महाराज। ॿाहिरि मोकिले करे जेड़ी माल हाणे बाबा जुझार सिंह अलाए केतिरनि सां विड़दे बाबा अजीत सिंह जे शरीर को 4 कदम अॻिते थी करे जेड़ी माल बगैर शस्त्र बीठा रहा, हिकदम सां 5 गो 6 तीर कट्ठा करे दुश्मन छाती में हणी छॾिया। जीअं छाती में तीर लगा ईअं लॻे पियो कंहिं
गुलनि में कंहिं कंडा विझी छॾिया, चुभी विया। एतिरो सुहिणो नंढड़ो शरीर, 6-7 तीर अची करे कट्ठा लॻा छाती में। हिकदम सां बाबा जुझार सिंह मुंहुं कयो गुरु गोबिंद सिंह महाराज ॾे, आवाज़ ॾेई चवंदा, गुरु पिता ॾिसो तव्हांजे पुट जियो अणख सां ऐं ज़िंदगी अणख सां गुज़ारी अथई। अॼु जेका थे तीर लॻा आहिनि, अॼु उहे तीर बि छाती ते खाधा आहिनि, पुठी ते न। अॼु मौत खे बि खिड़े मथे परवान कयो आहे। जीअं बाबा जुझार सिंह हेठि ज़मीन ते किरिया, वरी गुरु गोबिंद सिंह महाराज जयकारो छॾियो, बोले सोनेहाल श्री अकाल। पराई अमान क्यों रखिए दीती हूँ सुख होए। जड़ी माल ममटी तो हेठि लथा, 22 डिसंबर सन 1704 जो ॾींहुं ढलण लॻो, सिज लहण लॻो। जड़ी माल हेठि आया तो भाई दया सिंह हथ जोड़े बस एतिरो चयो, दाता सिर्फ़ एतिरो चयो, अॻिते गलो ई न हलियो। दाता चई, 2 मिंट गुज़रिया, चए थो पातशाह अॼु मन थे तो पंहिंजे इन शरीर जा टुकड़ा टुकड़ा कयां, मां उन्हनि राहुनि ते विछाए छॾियां, जाथो गलगीधर पातशाह तूं गुज़रे। ओ दाता इहा कौम तुझा कर्ज़ आख़िर लाही दी कीअं। कोई शाइर बयान करे चए थो, भाई दया सिंह जे अंदर जी विरती खे, हस शहीदी पा गया जद लाल छुटेरा, अखां सावे हो गया ओह बेरा बेरा, उंगल लाके ले गया ओनू वीर वडेरा, जोड़ी जोड़ी हो गया परिवार बथेरा, हथ बन बोले सतगुरु वाह भाणा तेरा, तेरा तुझको सौंपते क्या लागे मेरा, हुक्म रजाई चलना जो करे चंगेरा, पंथ वसे मैं उजड़ा मन चाओ घनेरा। आखिरी में चए तो होवा तैथों सुरखरू प्रणपाल उचेरा, होको ॾेई चवण लॻो, वाह वाह गोबिंद सिंह वाह तेरा जेरा। वाह जो तुझो जेरो आ दाता। जड़ी माल सतगुरु चमकौर जी गड़ी मो न वञनि पिया, 5 प्यारनि अची हुकुम ॾिनो, पातशाह अॼु असां 5 प्यारा थी तव्हांखे वेनती कयूं था, चमकौर जी गड़ी छॾे वञो। सतगुरु भाई संगत सिंह जे सीस ते कलगी लॻाई, वस्त्र पाराया पंहिंजा। भाई संगत सिंह जो चेहरो कद हर शइ गुरु गोबिंद सिंह महाराज सां हूबहू मिलदी हुई। जड़ी माल कलगी लॻाइण लॻा, भाई संगत सिंह रोई पिया। सतगुरु पुछनि था, भाई संगत सिंह मौत को भव थे तो तॾहिं रो था, प्यारा तू शहीद न थी, असां पाण हिते हूं। गुरु गोबिंद सिंह महाराज खे हथ जोड़े चए थो, पातशाह मांखे भव नथो थे, मां पाप कमाइण वारो, मां जहिड़ो पापी कोई न। अॼु तूं पंहिंजा वस्त्र मांखे पाराया आहिनि, अॼु तूं पंहिंजे सिर जी कलगी लाहे करे मुंहिंजे सिर ते लॻाई आहे। मां तुंहिंजी मौत तो कुर्बान वञा थो, जेकी मौत मांखे तुंहिंजे नाले सां